नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में इहो ॿुधाईंदासीं त मिरपुर ख़ास जेको थरपारकर ज़िलो हो, जेको मुसलसल ॾुकार वारी सूरत हाल हो, उतां जा माण्हू मुसलसल 3 सालनि खां ताईं जेके बरसातूं न अचण जे करे उतां जा जेके ॾुकारियल माण्हू जेका आहे बैराजी इलाइक़नि ॾांहुं जेको पंहिंजो माल काए पंहिंजो गुज़र सफ़र करण ते आया। अगर जेकॾहिं फुटी जी चूंड हुंदी त उते ईंदा हुआ या लाबारनि ते ईंदा हुआ। हींअर जेकॾहिं ताज़ो थरपारकर ज़िले जे अंदरि जेका बरसाति पई आहे, जंहिंजे करे जेको उतां जा जेके मारोड़ आहिनि उहो वरी पंहिंजो बैराजी इलाइक़नि मां माल वापसि काहे पंहिंजनि इलाइक़नि लाइ रवाना थिया आहिनि। जॾहिं त असीं तव्हांखे ॿुधायूं त 3 सालनि ताईं मुसलसल ॾुकार सबबु खोड़ सारा मासूम ॿार जेके मौत जो खाज बणिया, जंहिंजे करे थरपारकर जी 16 लख जेका आबादी हुई, 16 लख खां आबादी जेका वधीक हुई, उहे बि उतां जा माण्हू जेके मारोड़ा माण्हू मुतासिर थिया। जंहिंमें थरपारकर ज़िले जा सभई जेके तालुका हुआ, जंहिंमें मिठी तालुको हो, छाछरो तालुको हो, नंगरपार तालुको हो, इस्लामकोट तालुको हो, उन खां अलावा जेको ॾाहिली तालुको हो, इहे सभु इलाइक़ा हिकु त पाणी जी खोट हुई, उन खां अलावा ग़िज़ाई खोट सबबु मासूम ॿार जेके मरी रहिया हुआ। हींअर ताज़ो जेको थरपारकर जे इलाइक़े में माण्हू हितां खां मिरपुर खां समेत सॼी सिंध मां घुमण लाइ उते वञी रहिया आहिनि, जंहिंजो वधि खां वधि जेको कारुंजर जबल ते माण्हुनि जो वॾी रश लॻी पई आहे। ऐं ताज़ो जेको बरसातूं पयूं आहिनि, जंहिंजे करे सिंध समेत ॿियनि इलाइक़नि मां बि जेके कारुंजर जबल जी चोटियुनि ते माण्हू उते पहुता आहिनि। ऐं उते जे माण्हुनि सां जीअं हितां जा मिरपुर ख़ासि समेत जेके माण्हू उतां वञनि था, लखे माण्हू उतां नंगर पारकर ॾे, मिठी ॾे, ॾिपले ॾे या मारवी जे खूह ते जेके वञनि था। असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं, जेके बि माण्हू उतां घुमण लाइ वञनि था त नंगर पारकर जे कारुंजर जबलनि ते जी चोटियुनि ते माण्हू त चढ़नि था, मगर नंगर पारकर में का बि सहूलियत न हुअण जे बराबरि आहे। ऐं जेके खोड़ सारियूं जी ॿियूं जॻहियुनि ते माण्हू तफ़री जे माॻ आहिनि, उते सहूलियतूं त हूंदियूं आहिनि, मगर उते जे माण्हुनि खे जेके हितां तफ़री लाइ वञनि था, अॼु बि उते पीअण जे पाणी जी अणाट आहे। उते खोड़ सारा कन्वेंस जा मसइला आहिनि, रोड रस्ता बि मुकमल तबाह थी हलिया आहिनि। उन खां अलावा जेके माण्हुनि जेके वञनि था 200 किलोमीटर परे पंधु करे, त उते जी राइश जा माण्हू लाइ मसइला आहिनि। उतां जेके माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो बि चवणु हो त का बि सहूलियत त आहे कोन। माण्हू किथां किथां जेके ही तारीख़ी जॻहियूं आहिनि, जंहिंमें सिमाल डैम आहे या जीन जो धर्म आहे या सांद्रो जो मंदरु आहे या कारुंजर झील जी जेका चोटी आहे, उते माण्हू अची पंहिंजा जेके उतां जा जेके वरी माण्हू आहिनि या हिकिड़ा नंढा ॿार आहिनि, पंहिंजो गुज़र सफ़र लाइ करे माण्हुनि खे तफ़री मुहैया करण लाइ जेके मथे चढ़ंदा आहिनि। ऐं उन खां अलावा उन्हनि जो जेको गुज़र सफ़र आहे, माण्हुनि पारां उन्हनि खे कुझु इनाम ॾिनो वेंदो आहे। ऐं खूह ते अची जेको मारवी जो खूह आहे, उते फुटेज बि करे रहिया आहिनि ऐं उते घुमी रहिया आहिनि। जेकॾहिं खूह जे पाणी मां खूह मंझां पाणी बि कढी रहिया आहिनि, मगर कल्चरल सेंटर हुअण बावजूदि उते जा जेके मक़ामी फ़नकार आहिनि, माण्हुनि खे तफ़री ॾियण लाइ जेके बांसरी वारा वेठा आहिनि, बांसरी वॼाईंदड़, या उन खां अलावा जेके फ़नकार आहिनि, उहो सख़्तु गर्मी सबबु जेके सॼो ॾींहुं पंहिंजो कारोबार करण लाइ गुरबत सबबु जेके ॿाहिरि वेठा आहिनि, उते का बि उन्हनि खे सहूलियत वग़ैरह न हुअण जे करे न हुअण जे बराबरि हुई। ऐं उन खां अलावा मिठी हिन वक़्तु जीअं ॾुकार हूंदो हो त हितां जो सभु NGOs या हुतां जा सियासतदान सभु मिठी में पंहिंजूं कैंपूं क़ाइमु करे छॾियूं। साॻी तरह वरी हिन वक़्तु जेॾीमहिल बरसाति आई आहे त उते वणकारी बिल्कुलु सावक थी वई आहे। ऐं थरिया माण्हू जेके आहिनि पंहिंजो फसल पोखे रहिया आहिनि, ट्रैक्टर पंहिंजा हलाए रहिया आहिनि। उन खां अलावा सावक जे करे हुते जे माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र माल ते हूंदो, उन माल लाइ गाह थियो आहे। उन खां अलावा हुननि जा फसल बाजरी आहे या गुअर आहे, ॿिया फसल बि उन्हनि पोखे छॾिया आहिनि। उन हवाले सां असां नंगर पारकर जो वासी आहे ऐं उतां जो जेको पीपल्स पार्टी जो अॻुवाण आहे, पीपल्स पार्टी नंगर पारकर जो सदर आहे करीम नूदल, उन सां था ॻाल्हि ॿोल करियूं। ऐं उहो जेके उतां जा मक़ामी अॻुवाण बि आहिनि, उतां जे शहर जा चङा मुड़ुस बि आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त उनजो छा चवणु आहे। करीमना साहब, तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त ताज़ो जेको आहे बरसातूं आयूं आहिनि थरपारकर ज़िले में, जंहिंमें वधि खां वधि जेका नंगर पारकर में बरसाति आई आहे, हाणे भला छा उतां जी पोज़ीशन आहे? थरपारकर ज़िलो त हमेशह ॾुकार वारो ज़िलो रहियो आहे, हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे बरसाति अचण खां पोइ? अरे हाणे जेका बारिश पई आहे, बारिश त जाम पई आहे थरपारकर में, तमामु उहिदे में बारिश पई आहे। तंहिंमें तव्हां ॿुधो हूंदो त कुझु अहिड़ा नंदियुनि में जेके ॻोठ हुआ वेठल हुआ, उहे ॻोठ पोइ ॿुॾा। पर असुलु छा आहे त बरसाति जेका पई आहे, हिन में बरकत का बि कोन आहे। ॾिसो न तव्हां, गाह थियो आहे त गाह उते जो उते बीठो आहे, दॿिजी वियो हलियो। अॻे असां वटि बारिशूं पवंदियूं हुयूं त उनखे जेको आहे हेठां खां गर्मी थींदी हुई, उबस में जेको आहे उन में गाह बि निकिरंदो, बाजरी बि तयारु थींदी हुई। हाणे बरसाति उठी, हुन में राल असांजे थर में चवंदा आहिनि जेको आहे वाह लॻो यको, उनखे गर्मी मिली कोन, उनजे करे जेको आहे उहो उते ई ज़मीन में दॿिजी वियो हलियो आहे। उनजे करे जेको आहे इहे एतिरो अञा हरियारी कोन थी आहे। बरसातुनि जी अञा बि ज़रूरत आहे, छो त अञा 2 बरसातूं थर खे अहम ज़रूरत आहे, छो त माण्हुनि फसल पोखे ई आणनि।
हिते असां वटि आई फसल गुआर त ॿाजरी मुंग तिर इन ई ते गुज़ारो आहे। वाधू आहे थर जे माल ते गुज़ारो मिसकिन माण्हुनि जो। छो त अॻु में जेको ॾुकार पियो हुन में सीएम साहिबु असां 8 किस्तूं कणिक जूं अलॉट कयूं हुयूं, जंहिंमें 7 विराइजी हिन खां अॻु में विराए चुका आहियूं, बाक़ी हिकिड़ी किस्त अञा 8 रही आहे। सो हाणे बि सीएम साहिब खे असां अर्ज़ु रिक्वेस्ट कई त असांजो मीटिंग थियो त हुन में साईं हीउ जेको आहे थर जा माण्हू ग़रीब आहिनि मिसकिन ऐं हींअर जेको आहे ॿिज ऐं हुन में झलिया पिया आहिनि, हीअ कणिक मिली वञे त वरी अॻे जेसीं बरसातूं पवनि तेसीं जेको आहे सो माण्हुनि जो 2 महीननि ताईं वञी फसल खे पहुचनि। जीअं बारिशूं पयूं, जे नथी बारिश पवे पोइ त पोइ जेको आहे तव्हां पाणी कंडीशन हालत ॾिसो पिया। बाक़ी जेको रहियो वञी घुमण जो हवालो, ॾिसो न साईं घुमण लाइ माण्हू किथे वञे थो, वाघा बॉर्डर ते वञे थो, पोइ इस्लामाबाद वञे थो, कोमरी वञे थो। ॾिसो असां वटि हीअ कोमरी आहे, हीअ अॼु ॾिसो तव्हां ही माण्हुनि जी रश ॾिसी केॾा माण्हू घुमण अचनि था, पर सिर्फ़ु असां वटि हिते गेस्ट हाउसनि जी इहा सहूलियत कोन आहे। गेस्ट हाउस ठहियल हुजनि, होटलूं सुठियूं हुजनि ऐं सुठे नमूने सां माण्हुनि जी राश हुजे त माण्हू कोमरी खे बि विसरी वञे हलियो, नंगर पार्कर माण्हुनि खे यादि अची वञे हलियो। अॼु ॾिसो केॾा नंगर पार्कर 14 अगस्त ते हिते राति खां पोइ तव्हां ॾिसो केतिरियूं गाॾियूं, केतिरा माण्हू, रोड ब्लॉक थी वियो, एतिरा माण्हू आया आहिनि। इहो सभु घुमण जे लाइ हीअ नगर पार्कर हिकिड़ो असांजो वॾो हिकिड़ो कारूंजर जो हिकिड़ो नालो आहे। हिते जेको बि अचे थो घुमणु उहो चए थो वाह यार पैंट त घुमण जी आहे, पर हाणे इहे कॾहिं असां मथां अहिड़ियूं आफ़तूं ॾुकार ॿिया पवनि, उनजे करे वरी असीं नगर पार्कर जो पोइते पियल इलाइक़ो आहे उहो वरी दॿिजियो वञूं। मतिलबु थरपारकर में जी बरसाति ईंदी आहे उतां जा माण्हू जेके ट्रैक्टरनि ते खेड़ियूं कराईंदा आहिनि, पंहिंजा फसल पोखींदा आहिनि। ऐं हिन वक़्तु भला तव्हां इहो ॿुधाइजो त फसलनि जी छा पोज़ीशन हुते जेका ताज़ा हींअर बरसाति आई आहे उन खां पोइ? सर घटि में घटि उन्हनि खे 3 महीना अञा फसल खे लॻनि, सो बि बारिशूं पवनि त 3 महीना लॻनि। जे बारिशूं नथियूं पवनि पोइ त वरी इहो ई साॻी जेको आहे ॾुकार वारो आंजो ईंदो। छो त अञा मौसमु आहे हीअ महीनो 8 अञा सॼो हले पियो, 8 महीनो 9 में जे उठो त माना माण्हुनि फसल त पोखे छॾिया आहिनि, उहे फसल निकिरी पिया आहिनि, पर हाणे हुनखे न पाणी जी ज़रूरत आहे। जे पाणी मिलंदो, बारिश पई वञे, हाणे जीअं मिसाल राति बारिश छाछरो पई आहे ऐं मुबारक रिंद पई आहे, अहिड़ियूं जे बरसातूं ज़ोर थियूं पई वञनि त पोइ 2 महीननि खां पोइ फसल निकिरंदो। तेसीं ॾिसो न थर जे माण्हुनि जो गुज़ारो ई माल ते आहे, छेले ते आहे, घेटे ते आहे, उन्हनि ते माल ढगी ते आहे। इहे विकिणंदा तॾहिं उन ते जो गुज़ारो थींदो। हींअर त 2 महीना ईअं हींअर माण्हू ॿिज ख़र्च में झलिया पिया हुआ, उन जे करे माण्हू ॿिज ख़र्च झले। उन खां पोइ हाणे जे वरी असां रिक्वेस्ट कई आहे सिंध गवर्नमेंट खे त 8 किस्त ॾींदी त वरी माण्हू 2 महीना इन में जेको आहे कढी वेंदा रहंदा, माण्हुनि जो जेको आहे भलो थी वेंदो रहंदो। तव्हांजो इहो चवणु आहे त हिते जे माण्हुनि जो जेको आहे गुज़र सफ़र जेको चौपाए माल ते आहे, छा भला हिन वक़्तु जेका बरसाति पई आहे इहा चौपाए माल लाइ माना हुअण जे बराबरि आहे? जी बरसाति में गाहु फुटी वेंदो आहे या हितां जा माण्हू जेको चौपायो माल खणी बेराजनि इलाइक़नि लाइ वञनि था, वरी ताज़ो बरसातिनि खां पोइ वरी वापसि बि आहिनि, इहो चौपाए माल लाइ इहो गाहु काफ़ी आहे? सर हिते जे लाइ वधि में वधि महीनो खां 1.5 महीनो जो माल जो गुज़ारो आहे, वधीक नथो थी सघे। बारिशूं पयूं त थी सघे थो, बाक़ी बारिशूं नथियूं पवनि त महीने खां 1.5 महीनो लाचार कटींदो, वरी वापसि बेराज इलाइक़नि लाइ वेंदो। साईं बरसातुनि दौरान नंगर पार्कर ईअं हूंदो आहे जी मरी में माण्हू वेंदा आहिनि या ॿियनि कराची में या ॿियनि इलाइक़नि में इस्लामाबाद में माण्हू घुमणु वेंदा आहिनि, पर हाणे तव्हां इहो ॿुधायो त बरसातुनि में माण्हू इहो घुमण था अचनि था, छाजे करे? तव्हां पोइ तव्हांजा पीपल्स पार्टी जा सदर आहियो ऐं पीपल्स पार्टी हमेशह हुकूमत में रही आहे ऐं उते जे माण्हुनि लाइ छाजे करे सहूलियतूं कोन? को बि गेस्ट हाउस वग़ैरह न आहिनि, का होटलूं वग़ैरह न आहिनि, उहे छाजे करे तव्हां माना इहे सहूलियतूं कोन पियूं क़ाइमु कयूं वञनि? सहूलियतूं त ईअं आहिनि, होटलूं असां वटि कुझु ठहियूं आहिनि, अञा उन्हनि खे हैंडओवर कोन थियूं आहिनि, अध में पियूं आहिनि। 2 टे गेस्ट हाउस थिया आहिनि, हिकिड़ो बोडेसर जी मस्जिद जे थोरो अॻियां आहे एयरपोर्ट आहे, उते हिकिड़ो गेस्ट हाउस ठहियो आहे। नंगर पार्कर ख़ुदि में 2 गेस्ट हाउस ठहिया आहिनि, पर उहे अञा अनकम्प्लीट आहिनि। कंप्लीट थिया त पोइ जेको आहे सो रहण लाइ फस्ट क्लास थी वेंदो रहंदो, हर शइ थी वेंदी रहंदी, पर उनखे अञा नेक्स्ट में आईंदे जेको वसकारो ईंदो उन ते इंशाल्लाह आईंदे जेका ईंदी त हिननि खे दिक़त कोन थींदी। पर इहो असांखे ॿुधाइजे भले नंगर पार्कर वारो इलाइक़ो जो तक़रीबन अक्सर ई असां ॾिठो आहे बॉर्डर वारो इलाइक़ो आहे ऐं उते ॾुकार दौरान त मासूम ॿारड़ा मर्द तोड़े औरतूं मौत जो खाज बणिजी रहियो आहे। हाणे त उहा पोज़ीशन कोन्हे, हाणे हुकूमत पारां आरो प्लांट बि लॻाया आहिनि ऐं हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे उते सिहत जे हवाले सां? सर ॾिसो न, अॻु में असांजे कुझु मीडिया ते बि ख़बरूं आयूं, हर शइ आयूं। ॾिसो ॿार हिते जो इन जे करे, छो त हिते थर इलाइक़ो आहे, हिते का शइ मिले कोन थी, न सब्ज़ी मिले थी, छो त थर में जेके माण्हू वेठा आहिनि ग़रीब माण्हू आहिनि, पोइ लाज़मी उहो जेको ॿारु माउ जे पेट में पैदा थिए थो उहो पहिरीं कमज़ोर पैदा थिए थो ऐं असांजो जॾहिं कमज़ोर थिए थो, जॾहिं हुनखे डिलीवरी कराइण लाइ के शहर में पहुचे थो, उहो आख़िरी टाइम ते थो पहुचे।
पोइ हिकिड़ो त कंडीशन ॿार जी अहिड़ी हूंदी आहे जेको बची पवंदो आहे, हिकिड़ो त परे सीरियस ॿार जी कंडीशन हूंदी आहे त उहो जेको आहे उते टेस्ट थी वेंदो रहंदो आहे। पर थरपारकर में त अॼु बि असां ॾिठो आहे साॻी सूरत आहे, हुकूमत जी दावाऊं हुयूं त असां आर ओ प्लांट लॻाया आहिनि, मगर असांखे त किथे बि आर ओ प्लांट अहिड़ा के नज़र कोन पिया। छा उहे सियासी बुनियादनि ते लॻाया आहिनि? जीअं हींअर घुमण लाइ आयल नंगर पार्कर में माण्हू आहिनि त उहो पाणी लाइ करे परेशान आहिनि। सर आर ओ प्लांट लॻाइनि हक़ी बुनियाद ते लॻाइनि। ॾिसो हिते असांजे थर में इहो रवाजु आहे त हिकिड़े ॻोठ में लॻंदो लाज़मी उन में 2 ग्रुप आहिनि, ॿिनि ग्रुपनि में लाज़मी आहे लॻंदो त ॻोठ जे विच ते लॻंदो न। आर ओ प्लांट लॻा न, बिल्कुलु मुंहिंजे संदे ॻोठ में लॻो पियो आहे, मुंहिंजो संदो पंहिंजो जुगली आहे, हुन में लख गैलन जो लॻल आहे, 50,000 खारो 50,000 मिठो, उहो फस्ट क्लास हले पियो। हुन में अलाए केतिरा ॻोठ पाणी पीअंदा, आसे पासे वारा अलाए केतिरा पीअंदा। ऐं उन खां पोइ असां अलाए 800 कुझु आर ओ प्लांट ॾिना आहिनि, जंहिंमें कुझु कंप्लीट आहिनि, 400 450 आर ओ प्लांट हलनि पिया, बाक़ी हाणे इहे महीने ॿिनि में उहो आर ओ प्लांट हली वेंदा रहंदा। करीमनाथ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे। नाज़रीन, ही करीम ने दल जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो इहो चवणु हो त जेकॾहिं नंगर पार्कर हिकु माना कारूंजर जबल ते माण्हू घुमण लाइ त अचनि था, मगर अञा ताईं घुमण लाइ जीअं माण्हू अचनि था, जीअं ॿियनि इलाइक़नि में सहूलियतुनि हिते सहूलियतुनि जी सख़्तु आणू हूंदा, जेके माण्हू अचनि था। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त उते जेका तारीख़ी जेके आहिनि, जीअं सिमाल डैम आहे या जीन जो धर्म आहे, सांद्रो आहे या कारूंजर जबल जी चोटी आहे, उते माण्हू त अचनि था, पर माण्हुनि लाइ उते रोड रस्ता बि सही कोन्हनि। उन खां अलावा सहूलियतुनि जी माण्हू हूंदा। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे, जेको थरपारकर ज़िले में जी बरसाति आहियूं घुमण लाइ आयल आहे, हिन वक़्तु जेको नंगर पार्कर में उहो मौजूदु आहे। टंडो मोहम्मद ख़ान वासी आहे, लियाकत अली समूह। लियाकत समूह साहिबु, तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हां थर में तफ़री करणु आया आहियो, हिते जे माण्हुनि जा ज़ाहिर आहे तव्हां मिठी विया हूंदव, ॾिपलो विया हूंदव, उन खां अलावा नंगर पार्कर में पहुता आहियो, ऐं हिते जे माण्हुनि जा तव्हां कहिड़ा मसइला ॾिठा, मेन मसइला कहिड़ा आहिनि? साईं, आऊं टन मोहम्मद ख़ान ज़िले जे नंढड़े ॻोठ गुलाम सिंह सुमरेगा ते आया आहियूं। असां माना अॻे ॿुधंदा हुआसीं त थर पारकर ज़िले में जेको आहे नंढड़नि ॿारनि में जा बीमारीअ करे कई असां हिन खां ॿ टे महीना 5-6 महीना अॻु में सियारे जी मौसम में कई ॿार जेको नंढड़ा जेको आहिनि उहो हिन दुनिया खे छॾे विया, पंहिंजी माना अञा ॿारपण में हिन दुनिया खे छॾे विया। सो असां इन लाइ हुकूमत खे चवंदासीं त वधि खां वधि जेको आहे न कोशिशि करे पंहिंजो माना हिते डिस्पेंसरियूं अहिड़ा डॉक्टर जेके मुक़ररु कनि, जेको हिननि जी दवाऊं वग़ैरह कनि। हिननि वीचारनि जेके नंढड़ा जेको आहिनि, जेके चवंदा हीअ बेइज़्त जा गुल आहिनि, इन्हनि खे अगरि पाण हिते हिननि जो इलाजु हींअर न कराईंदासीं न त अॻियां हली हीअ जो नौजवान तबिको जेको आहे न उहो कीअं मथे हीअ असरु कंदो। इन लाइ हुकूमत खे थोरी अपील बि आहे त हीअ जेको तमामु हीअ जेको वॾो अलमियो हो, ईअं सम्झि नंढड़नि ॿारनि खे जेकॾहिं चवंदा कंहिं क़ौम जेकॾहिं नंढड़ो ॿारु जेकॾहिं ख़तमु थी वियो त उहे नौजवानी ताईं कीअं पहुचंदो, ऐं उहो मुल्क कीअं तरक़ी करे सघंदो। ती पसमंदा इलाइक़ो आहे अलहमदुलिल्लाह। असां अॼु हिते आयासीं, हिते पिकनिक जे हिसाब सां अची, छाकाणि बरसाति पई, हूअं त सॼो साल ॾुका रहंदो आहे, कुझु टाइम लाइ हिते जेको हीअ बरसाति पवण खां पोइ हीअ नज़ारो असां ॾिसूं पिया। जेकॾहिं चवंदा जेकॾहिं हुकूमत अञा बि कुझु हिन ते वधीक कोशिशि करे, हिननि जा रस्ता, हिननि जा जेको जीअं रहण लाइ गेस्ट हाउस हुजनि ऐं माण्हुनि लाइ अचण जो रस्तो या इहे खाधे पीते जो सामान, हिते असां जेकॾहिं तमामु किल्लत आहे। ऐं जेका आवाम हिते असां ॾिठी न, असां जेकॾहिं कोहमरी बि असां ॾिठी आहे, असां सवात में बि विया आहियूं, लेकिन हीअ इलाइक़ो जेको असांखे ख़ूबसूरत लॻो न, अहिड़ो असांखे पाकिस्तान में कंहिं हंधि बि हिन इलाइक़े खां वधीक ख़ूबसूरत न मिलियो असांखे। पर हिन इलाइक़े में ख़ूबसूरती त तमामु असां पाण ॾिठो आहे, ज़बरदस्त आहे। पर हिते असांखे इहो ॿुधाइजे त हुकूमत जूं दावाऊं हुयूं त असां जेको आर ओ पिणु लॻाया आहिनि, मगर जेके बि माण्हू वञनि था उते पाणी जूं त रड़ियूं कनि था। भला उते तव्हां छा ॾिठो, भला पाणी जी कहिड़ी सहूलियत आहे, उते जे माण्हुनि खे मिठो पाणी या साफ़ु पाणी मुहैया थिए थो या न? साईं, हिते जो वधि खां वधि जेको मेन मसइलो आहे उहो मिठे पाणी जो आहे। मिठो पाणी जेकॾहिं हिते पहुची वियो, ऐं रोड त अलहमदुलिल्लाह हिन हुकूमत अलहमदुलिल्लाह इहो कमु कयो आहे त रोड जेको बहितर बने, लेकिन हिते मिठे पाणी जो जेकॾहिं असां हर हंधि वियासीं, कासबो वियासीं, हिन पासे ॿिए साइड में किथे वियासीं, मिठे पाणी जी अणाट आहे। हुकूमत खे गुज़ारिश आहे त मिठे पाणी जो हिते जल्दी पहुचाए। हिते जा माण्हू जेके आहिनि, असां जिते वञूं पाणी घुरूं त पाणी पीअण लाइ ॾियो, पाणी असां पीऊं त उहो पाणी कड़ो असांखे माना पाणी न लॻे पियो। तंहिं करे हुकूमत खां गुज़ारिश आहे त हिन पाणीअ जो न बंदोबस्तु करे हिते जे माण्हुनि खे ख़ुशि करे। ऐं जेको आहे न हिते शहर में जेको अहिड़ा माना जेके माण्हू अॼु ॾिसो लखनि जी तइदाद में माण्हू आया आहिनि, इन्हनि जो खाधो पीतो या घुमण जो त रिहाइश जो को बंदोबस्तु कोन्हे। तंहिं करे हुकूमत खे गुज़ारिश आहे त कुझु रिहाइश जो बि या कोई अहिड़ो रेस्टोरेंट या कोई अहिड़ा जेको हिते ठाराए हुकूमत जे तरफ़ां पंहिंजे माना जेको आहे रिलीफ ॾिए आवाम खे।
साईं ये आरो प्लांट वाक़ई बोर्डनि ते लिखियलु आहे आरो प्लांट लॻल आहिनि, पर असां किथे बि असां बि माण्हुनि खां पुछा कई त हुन चई आरो प्लांट लॻा आहिनि, पर अञा ताईं जेके आहिनि हिन ते अञा एतिरो अञा बाअसर माना एतिरे क़दुरु जो कामयाबु कोन विया आहिनि। त इनशाला अञा हुकूमत इनशाला ताला कमु करे पई, लेकिन हिन ते अञा बि वधीक कुझु ज़रूरत आहे त हिननि खे घर घर ताईं इहो मिठो पाणी पहुचाए। अञा एतिरा माण्हू जेके आहिनि उन असां बि सभिनी खां पुछा कई त असां ॾिठो चयो पाणी थोरी किल्लत आहे, अलहमदुलिल्लाह ही हुकूमत हींअर महिनत करे पई ऐं इनशाला ताला इहो मिलंदो असांखे। हींअर माना हीअ जेकॾहिं तक़रीबन हिन खां पोइ त 2-3 महीननि में चयो इनशाला ताला इहा आरो प्लांट मिली, जेको पर दूर दराज खां जेको जिते बसूं या कंहिं गाॾियूं नथियूं वञी सघनि, जिते उठनि ते जेको माण्हू पहुचे थो वञी त उते बि इनशाला ताला इहा आरो प्लांट पहुचंदा असां माना इहो हुकूमती दावा आहे, इनशाला ताला उहो सची साबित थींदी। पर असांखे इहो ॿुधाइजो थर जेको आहे सॼो रेगिस्तानी इलाइक़ो आहे, तक़रीबन कुझु रोड त ठहियल आहिनि मगर अॻे जा माण्हू उठनि ते सफ़र कंदा हुआ। हाणे भला तव्हां घुमण लाइ आया आहियो या तव्हां बि बुज़ुर्ग कयो, हिन वक़्तु तव्हां छा था ॾिसो भला उते जे माण्हुनि खे जीअं घुमण लाइ वञनि था या उते को कन्वेंस जी का सहूलियत वग़ैरह आहे या न? कन्वेंस जी कमी आहे ऐं पाणी अलहमदुलिल्लाह असांखे कुझु रोडनि ते किथे मिलियो बि अलहमदुलिल्लाह टांकियूं हुयूं जिते असां माना वज़ू करे निमाज़ बि पढ़ी अदा कईसूं, इहो पाणी असांखे मिलियो हो। लेकिन हिते जो कन्वेंस जेको आहे न उहो जेको आहे न तमामु उनजी अणाट आहे। असां पंहिंजी गाॾियुनि ते आयासीं त गाॾियुनि जे वसीले पर रोड बि अलहमदुलिल्लाह सुठा ठहियल आहिनि, पर अञा बि रोडनि जी मरमत जेको आहे न लाज़मी आहे। जीअं त कासबे वेंदा आहियूं, कासबे रोड अधु ताईं रहियल आहे, इनखे बि हुकूमत खां अपील आहे त हिते जा जेके बि आहिनि जेके सरहदी पुॼंदी वारा माण्हू आहिनि हुकूमत में आहिनि उन्हनि खे अर्ज़ु आहे त कासबे वारो रोड बि ठाराए छॾीनि त इनशाला ताला अञा माण्हू वधीक ॾाढा वेंदा, छाकाणि सरसब्ज़ इलाइक़ो आहे रेगिस्तान जो कासबे वाला लियाकत साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन हाणे जेके घुमण लाइ आयल आहिनि हुननि जा बि तव्हां वीचार ॿुधा हूंदा आहिनि, हुननि जी बि इहा ई दां आहे त असांखे जेके उते सहूलियतनि जी सिर्फ़ु अणूं था। हिन वक़्तु जेके कारूंजर जी चोटी आहे या उन खां अलावा जेको मारवी जो खूह आहे, उन खां अलावा मिठी जी जेका गॾी भेट आहे, उते माण्हुनि जिते वॾे तइदाद में रश आहे, मगर माण्हुनि खे जेके सहूलियतूं नथियूं मिलनि उन करे माण्हू उतां घटि था अचनि। उन खां अलावा जेके नंगर पार्कर जेके कारूंजर जबलनि ते वेही उते माण्हुनि खे जेके तफ़री ॾियनि था या जोगी आहिनि या मुरलियूं वॼाइनि था या फ़नकार आहिनि, उहे बि सख़्तु गर्मी में ऐं उस में वेही करे माण्हू जेको पंहिंजो जेको फ़न आहे उहो ॿुधाइनि था। ऐं जीअं माण्हू हितां खां वञनि था ख़ासि तौर ते इहे थर जा जेके गीत आहिनि या जेके उतां जो मुरलियूं आहिनि उहे माण्हू ॿुधनि था। उन हवाले सां अचो त असीं तव्हांखे असां हिकिड़ी जेका आहे मारवी जे खूह ते या कारूंजर जबल ते जेके फ़नकारनि पारां जेको फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे उहो असांखे तव्हांखे रिपोर्ट था ॾेखारियूं।
नाज़रीन रिपोर्ट में तव्हां ॾिठो हूंदो त उतां जा जेके माण्हू घुमण लाइ अचनि था उन्हनि खे ही तफ़री मुहैया करे रहिया आहिनि। हाणे वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन रिपोर्ट में तव्हां इहो ॾिठो हूंदो त हितां जा जेके माण्हू वञनि था या थर जे माण्हुनि खे उतां जे माण्हुनि जी का तफ़री या एंटरटेनमेंट न आहे, जंहिंजे करे उतां माण्हू जेके अचनि था इहे तफ़री गाहुनि ते, ऐं उते सिर्फ़ु ई फ़नकार मिलनि था, माण्हू उते जेको फ़न जो मुज़ाहिरो करणु अचनि था उन्हनि वटि बि का सहूलियत कोन्हे। ऐं तव्हांखे असीं ॿुधायूं त मारवी जो जेको खूह आहे उहो तारीख़ी आहे ऐं उते हुकूमत पारां जेको आहे करोड़े रुपयनि जी लागत सां जेके गेस्ट हाउस या कल्चरल खाते पारां जेको आहे मारवी कल्चरल सेंटर त ठहियो आहे, मगर उहो सेंटर त ठहियलु आहे, मगर हेतिरो ख़र्चु हुअण बावजूदि माण्हू जेके सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वञनि था त उते उहे बंदि पिया आहिनि, का सहूलियत कोन्हे, लाइट जी का सहूलियत कोन्हे, पीअण जे पाणी जी का सहूलियत कोन्हे। ऐं जेको मारवी जो ॻोठ हो हुन जी बि इहा हालत लॻी पई आहे। हिन वक़्तु जेको ताज़ियूं बरसातूं आहिनि, थर सॼो जेको सावक थी वई आहे ऐं माण्हू जेके आहिनि वणनि जे हेठां या उन खां अलावा पाण हितां खां जेके तफ़री करणु वञनि था, खाध पीत जो सामान खणी उते डांसूं कंदा रहनि था ऐं उन खां अलावा जेका ख़ूब जेका एंटरटेनमेंट कनि था, उन हवाले सां असां सां जेको उन ॻोठ जो जेको आहे मारवी जे ॻोठ जेको भालवा आहे उनजो ॻोठ जो चङो मुड़ुसु अली मोहम्मद ख़ासकेली असां सां गॾु हींअर वीडियो लिंक ते मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल था करियो त हुनजो छा चवणु आहे। अली मोहम्मद साहिबु असांखे ॿुधायो त मारवी जो असुलु ॻोठ जो नालो छा हो ऐं हीउ इलाइक़ो छाजे करे एॾो वॾो मशहूरु आहे? मारवी ही असुलु ॻोठ मारवी जो हो जंहिंजो नालो आहे भालवा, जेको अॼु बि भिटाई साहिब या जंहिं बि ॻायो आहे, जंहिं बि हुनखे मतिलबु हलायो आहे त उहो मारवी भालवा जे नाले सां हलायो आहे। त हीअ भालवा ही मारवी जो ॻोठ असुलु ई आहे, जेको ही हिन जो खूह आहे, इन मां पाणी भरींदा हुआ, माल पीआरींदा हुआ। ॿाहिरि जेको ही ठही पई आहे, जेको होती ठही पई नंढी, इन में हू जेको सो छेला वग़ैरह जेके से पीआरंदी हुई। पोइ हिन ॻोठ चए हिते तॾहिं त इहो ज़मानो हो त हिते को जहालत हुई, हिते न गाॾी हुई, न मोटर हो, न कुझु, उठनि ते सुवारियूं हूंदियूं हुयूं। त पोइ हिते जेको आहे सो इहो जीअं किसो हलंदो हुयो त भई उमर मारवी जो किसो आहे, इहो ईअं हो त हिकिड़ो भोगियो हो जंहिंसां हुनजी मङणी थियल हुई मारवी जी, पर मारवी हुनखे वरी पोइ कोन पियो ॾिनो, पोइ वरी ॿिए खे ॾिनो पिए। हू वञी उमर बादशाह खे ॿुधायो त जेको सो मारवी अहिड़ी ख़ूबसूरत आहे, ईअं हूअं मतिलबु जी थींदो आहे। उमर बादशाह जेको सो अची हिते हुनखे जेको खणण जे लाइ आयो, त जीअं सहेलियुनि सां गॾु पाणी भरणु वई खूह ते, त हुनखे चई पाणी पीआर, त ॿियनि सहेलियुनि चयो त पाणी न पीआरो, अलाए केरु आहिनि किथां का आया आहिनि, उठ जेके आदनि। हू गगर खणी वई हिकिड़ी मतिलबु मिटी जी, उन वञी पाणी पीआरियो त हुनखे छिके उठ ते खणी जेको रवाना थिया। पर इहो असांखे मौजो आहे, जॾहिं असां मारवी जो मेलो लॻायो, मीर मोहम्मद बख्श जेको सो डिस्ट्रिक्ट चेयरमैन हो, उनजो मीरपुर ख़ासि हो, मीर मोहम्मद बख्श खांडो, उन वक़्तु मंझि तव्हां इतवार कयो त 15-20 ॾींहं अॻु में बरसाति पई, पूरे हिंद सिंध ते बरसाति पई, मञा पाकिस्तान हिंदुस्तान सभिनी ते बरसाति पई। हिते जेको आहे सो माल जॾहिं उहो गाह खाधो त एतिरो खीर थियो, थण फाटी पिया माल जा। हिते होटल वारनि खे ॿियनि खे सभिनी खे मुफ़्त में खीर जेके ॾिसे माण्हुनि ॾियण जेको खणी आया, चइबो पैसा वैसा न आहिनि, तव्हां ईअं खीर असांखां जेको वठो। त हीअ मौजज़ात मारवी जा आहिनि, असां बि जेको हिते लोकल आहियूं, रहूं था, असांखे मौजज़ा आहिनि। त मारवी जेको हक़ीक़ी मतिलबु किरदारु आहे, मारवी किरदारु आहे। साईं हेॾो वॾो किरदारु हूंदे असांखे इहो ॿुधाए थो कल्चर खाते पारां जेको मारवी कल्चर सेंटर बि ठहियो आहे, उन खां अलावा मारवी खूह ते घुमण लाइ माण्हू अचनि था, हेॾी वॾी रश आहे ऐं सिर्फ़ु उन खूह मां माण्हू पाणी कढी जेकॾहिं पीअनि था। छाजे करे तव्हां हिन इलाइक़े जा चङा मुड़ुस विया आहियो ऐं हिते सूबाई वज़ीर बि ईंदा आहिनि, चूंडियल नुमाइंदा बि ईंदा आहिनि, अॼु ताईं उहो सहूलियतनि जी अणहोत छाजे करे आहे? माण्हुनि जे लाइ सहूलियत असांखे बि नज़र कोन पई अचे जेको हुअणु खपे। जीअं हिते जेतिरे क़दुरु जेतिरो ख़र्चु थियो आहे, या ही ठहिया आहिनि रेस्ट हाउस ठहियो आहे, त हिते ॿाहिरि रेस्टोरेंट ठहिणु खपनि, या उन तफ़री गाह वारनि जे लाइ जेके आहिनि से को रेस्टोरेंट ठहिणु खपनि ॿाहिरि, या उन्हनि जे लाइ बाथरूम वग़ैरह ॿाहिरि कमरा हुजनि, रिहाइशूं हुजनि। हिन खां अलावा चलो हीअ त बुकिंग वारी शइ हूंदी, पर हाणे ॾिसण जे लाइ त इहो मारवी जो खूह आहे, जेके हीअ जेके ठहिया पिया आहिनि चोरा वग़ैरह, इन में इहो मेंटेनेंस अणपूरी हुअण जे करे जेको सो बंदि करे वेठा आहिनि। ॿियो रश एॾी थिए थी जो माण्हू हर कंहिंखे जेकॾहिं खोले ॾिजे थो त अंदरि सामान भञी था अचनि, माण्हू ईअं घुसी पइजी था वञनि, त पोइ निकिरनि ई कोन था, त वरी को ॿियो को माण्हू अंदरि जी वेह गेस्ट वेह अची।
बाक़ी पाणी वग़ैरह जी सहूलियत इहो खूह आहे जेको इन मां भरे पीअनि त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी ॿियो त को सहूलियत अहिड़ी ख़ासि कोन्हे। इहो ॿुधाइजो भला मारवी कल्चर सेंटर त ठहियो आहे, उहो माण्हुनि लाइ ठहियो आहे, ज़ाहिर आहे माण्हू तफ़री लाइ ईंदा, उते घुमण लाइ ईंदा, उन खां अलावा जेको उते जे मक़ामी फ़नकार आहिनि ऐं उन्हनि खे का अहिड़ी जॻह मिले जीअं माण्हू अचनि था थोरी तफ़री कनि। ऐं हींअर असां त इहो ॾिठो आहे त उहो बि सॼो बंदि पियो आहे, सिर्फ़ु बोर्ड लॻा पिया आहिनि अॻूणी सूबाई वज़ीर जा, ऐं उन खां अलावा कल्चर खाते जो को हुते माण्हू कोन पियो मिले। भला उतां जेके इहे खाता ऐं ख़ासि तौर ते फ़नकारनि खे त घटि में घटि सहूलियत मिले जेके माण्हुनि खे तफ़री ॾियण लाइ, छाजे करे इहे मसइला पैदा था थियनि? इहो असां बि चऊं था उन्हनि खे, असां बि चयो, मक़ामी माण्हुनि बि उन्हनि खे चयो त इन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं जेके उन्हनि जूं राइट सहूलियतूं आहिनि उहे उन्हनि खे ॾिनियूं वञनि ऐं एतिरी उनजी फैसिलिटी वधाई बि वञे त जीअं एतिरो हाणे जेतिरो तव्हां ॾिसो था त हिते माण्हू हिन वक़्तु जेको आहे सो आऊं त चवां थो असांजे अंदाज़े मुताबिक़ लखनि में माण्हू आयो आहे, हज़ारनि में बि न आयो आहे। हीअ 5-8 ॾींहं 10 ॾींहं थिया आहिनि त उन माण्हुनि खे हिते को बि सहूलियत कोन थी मिले, माना चाहे जो को बि जेके होटल को आहे हुन ते खीर आहे त मिले थो, न त कोन थो मिले। हक़ीक़त में इहा तव्हां जेको चओ था इहो हुअणु खपे। नाज़रीन, ही थरपारकर में जेको ताज़े ॾोकार खां पोइ बरसातूं आयूं आहिनि, हुते जा जेके घुमण लाइ माण्हू विया आहिनि या उन खां अलावा उतां जा जेके मक़ामी अॻुवान आहिनि उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हुननि जो इहो चवणु हो त जीअं थरपारकर ज़िले में बरसातूं आयूं आहिनि, माण्हू घुमण लाइ या तफ़री मागनि लाइ अचनि था ऐं उते सहूलियतूं त न हुअण जे बराबरि आहिनि, मगर हितां जे माण्हुनि जो जेको जीअं बरसातूं आयूं आहिनि हुननि जो गुज़र सफ़र हिकु त चौपाए माल ते हो, उन खां अलावा जेको उते फसल जेको हिन वक़्तु थिए पियो, बाजरी थिए पई या उन खां अलावा गुआर आहे या ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेको माण्हुनि जो कारोबार आहे, जेके खुंबियूं विकिणी पंहिंजो जेको गुज़र सफ़र कनि था। ऐं असां इहो पाण ॾिठो त जीअं थरपारकर में बरसाति आई आहे, हज़ारनि जे तोड़े लखनि जे तइदाद में माण्हू तारीख़ी जेके जॻहियूं आहिनि उन्हनि ते वञनि पिया, मगर उतां जा जेके सहूलियतनि जी खोट जी हमेशह दांहूं लॻी पियूं हुजनि। हुकूमत खे घुरिजे त हीउ जेको थरपारकर ज़िलो जेको तारीख़ी ज़िलो आहे, हिन में खोड़ सारियूं घुमण जूं शयूं आहिनि, जीअं कारूंजर जबल समेत जेको मारवी जो खूह आहे उते सहूलियतूं मुहैया कयूं वञनि ऐं उते जेके तफ़री ॾियनि था माण्हुनि खे, जीअं उतां जा मक़ामी फ़नकार आहिनि या जेके बांसुरियूं वॼाइनि था, या जीअं थरपारकर ज़िलो जेको ईअं सम्झ त रेगिस्तानी इलाइक़ो हो, माण्हुनि जो सॼो गुज़र सफ़र बि माल ते हो, उन्हनि जा फौरी तौर ते मसइला हल कया वञनि ऐं जेके माण्हू वञनि था उन्हनि लाइ रेस्टोरेंट या उते गेस्ट हाउस क़ाइमु कया वञनि। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़मान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा।